सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन पारां सिंध असेंबली में पास थियल औरतुनि जे हक़नि जी कमीशन वारे बिल बाबति कराची जे हिकु होटल में गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में MPAs, सियासी समाजी तोड़े औरतुनि ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीमुनि जे अॻुवाननि शिरकत कई, जिन में मुस्लिम लीग नून MPA सोरठ थेबो, MQM MPA हीर सोहू, PP MPA गज़ाला रहमान, सहाफ़ी अयूब शेख ऐं रहीमा पंवर समेत ॿिया शामिल हुआ। हुननि औरतुनि जी कमीशन वारे बिल बाबति ॻाल्हाईंदे चयो त औरतुनि जे हक़नि लाइ 2015 में बिल पास त कयो वियो आहे, पर हुकूमत उन ते अमल नाहे कराए सघी। बिल पास थींदे 2.5 साल थी विया आहिनि ऐं हिकिड़ो मैटर आहे जंहिंमें तव्हांखे वुमेन चेयरपर्सन तव्हांखे सिलेक्ट करणी आहे। उन इशू खे बि हिननि एतिरो करे छॾियो आहे जो अञा ताईं उनजी सिलेक्शन न पई थिए, अञा ताईं उन ते वर्किंग न थी आहे। पोइ तव्हां उनजा रूल्स कीअं ठाहींदा, तव्हां कमु कीअं कंदा ऐं ख़वातीन इशूज़ खे कीअं तव्हां सॉर्ट आउट कंदा। असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त इहे तमामु घणो अॻु में थियणु खपंदी, जंहिंमें हिननि खे हिकु मेंबर जेका आहे सिविल सोसाइटी खां खणणी हुई, उहा अञा ताईं उन्हनि जो फ़ैसिलो कोन करे सघिया आहिनि। पर अॼु मीटिंग थी, हुन में असांखे इहे सम्झाए ई कोन सघिया त मीटिंग थी छा ते आहे। वुमेन डेवलपमेंट वारा नोटिफिकेशन मोकिलींदा त बाबा अॼु हिननि माण्हुनि जे 2 नाला सिलेक्ट थिया आहिनि, उन्हनि जी अॼु तव्हां हिननि जो मशवरो कंदा। ऐं पहिरीं ॻाल्हि त वज़ीर आला ऐं अपोज़िशन लीडर उन ते ज़रूरु मुतफ़िक़ थिया हूंदा कंहिं ॻाल्हि ते, त उहो वरी हिननि ॾे अचिणो हुयो, पर उहे नोटिफिकेशन हिननि खे न मिलिया आहिनि। SPO जे प्रोग्राम ऑफिसर फरीदा मेमण ऐं मॉनिटरिंग ऑफिसर सलीम अब्बासी सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त तन सां मुतल्लिक़ जेकी भी सिंध असेंबली कानून ठाहिया आहिनि या पाकिस्तान में के कानून में तब्दीली आई है, ख़ासि तौर पर नंढी उम्र जी शादी, घरेलू तशद्दुद या जेकी फ़रसूद रिवायतियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़, तो उन में हिकिड़ो कानून जेके बिल मंज़ूर कयो सूबाई असेंबली अप्रैल 2015 में। उन में हिकिड़ो कमीशन ठहिणो हो, सूबाई कमीशन जेके स्टेटस ऑफ विमेन PCSW न प्रोविंशियल कमीशन ऑफ स्टेटस ऑफ विमेन, उहो अॼु ताईं न ठहियो आहे। ऐं उन जे ठहिण सां इहो आहे त हिकिड़ो कमीशन औरतुनि जे हवाले सां ठहंदो त औरतुनि सां जेतिरियूं ज़्यादतियूं थियनि थियूं त उहो उन जे बारे में कमु कंदो। असांजो जेको इहो बिल आहे कमीशन वारो, उहो 6 अप्रैल 2015 में पास थियो आहे। अकॉर्डिंग टू द बिल 90 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे जेको आहे चेयरपर्सन खे नॉमिनेट करिणो आहे, उनजो इंटरव्यू करे उनखे फाइनलिस्ट में आणिणो आहे। पर हींअर 2 साल थी विया आहिनि, तव्हां ॾिसो अप्रैल त छा अगस्त ते असां वेठा आहियूं, पर 2 साल थी विया आहिनि, अञा ताईं हिननि जो को नोटिफिकेशन कोन निकितो आहे, को नालो कोन थियो आहे। न सिर्फ़ु इहो, इनजे करे तव्हां सम्झो था त उहो कमीशन न थियण जे करे इलाही सारा नुक़सान ॿिया इहे थिया आहिनि जो उन कमीशन जी जेके कमु करणा हुआ या उन कमीशन जे लाइ वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जेको 19.9 मिलियन जेको बजट रखियो आहे उहो बि लैप्स थी वेंदो। सिंध सरकार खे घुर्जे त औरतुनि जे हक़नि बाबति कानून ते अमल कराए त जीअं औरतुनि मथां थींदड़ ज़ुल्म ख़तम थी सघे। कैमरामैन अली ज़ैदी सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध TV न्यूज़, कराची।